अॻूणी वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी एवन फील्ड ऐं अल अज़ीज़िया रेफरेंस में अपीलूं बहाल करण जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी अॼु थींदी। इस्लामाबाद हाई कोर्ट में अॻूणे वज़ीर आज़म जूं अपीलूं बहाल करण लाइ दरख़्वास्तूं ॿुधणीअ लाइ मुक़रर। चीफ जस्टिस आमिर फारूक जी सरबराही में बिरुकनी बेंच ॿुधणी कंदी। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब ख़ासि बेंच में शामिल। नवाज़ शरीफ़ जी पेशीअ खां अॻु अदालतुनि जी सिक्योरिटी सख़्त कई वई। एहतिसाब अदालत में बम डिस्पोजल स्क्वाड कमरो ख़ाली कराए तलाशी बि वरिती। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी सखर यात्रा डबल सेक्शन हाई स्कूल जो दौरो। निगरान वॾे वज़ीर हाई स्कूल जो रिकॉर्ड चेक कयो। निगरान वॾे वज़ीर सां गॾु सेक्रेटरी स्कूल्स एजुकेशन शीरीन आरे जो पिणु मौजूदु हुई। स्कूल में 55 उस्ताद ऐं 925 शागिर्द आहिनि। हेड मास्टर जी निगरान वॾे वज़ीर खे आगाही। निगरान वॾे वज़ीर पारां ॿारनि जी हाज़िरी खे यकीनी बणाइण जी हिदायत। निगरान वॾे वज़ीर स्कूल जी इमारत सफ़ाई सुथराई समेत ॿियनि शयुनि जो जाइज़ो वरितो। निगरान वॾे वज़ीर सिविल अस्पताल बि पहुची वियो। एमरजेंसी वार्ड समेत ॿियनि वार्डनि जो दौरो। निगरान वॾे वज़ीर फर्ज़नि में कोताही करण ते सिविल अस्पताल जे MS अल्ताफ़ अहमान खे मुअत्तल करे छॾियो। इसराइल तरफ़ां ग़ज़ा में नस्लकुशी जो सिलसिलो जारी। वधीक हमलनि में 182 वारनि समेत 436 फ़लस्तीनी शहीद थी विया। 7 अक्टूबर खां जारी हमलनि में शहीद ॿारनि जो अंग 2000 खां टपिजी वियो। दुनिया ख़ामोश तमाशाई बणियल। इसराइल पारां ग़ज़ा जूं अस्पतालूं ख़ाली करण जी धमकी। इसराइल जी हवाई फ़ौज ग़ज़ा जे 320 हंधनि खे निशानो बणायो। रफ़ा शहर में हमले में 18 फ़लस्तीनी शहीद थिया। शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 5000 खां वधी वियो। जंगी जुनून में मुब्तला इसराइल कैंपुनि अस्पतालुनि मस्जिदुनि ऐं घरनि खे तबाह करण में रुधल। रफ़ा क्रॉसिंग वटि इमदादी सामान जूं वधीक 20 ट्रकूं ग़ज़ा में दाख़िल। गुज़िरियल ॾींहं खां हेल ताईं इमदादी सामान जूं 34 ट्रकूं ग़ज़ा में दाख़िल थी चुकियूं। ग़ज़ा में मुसलसल 14 ॾींहनि खां बिजली, दवाऊं ऐं ख़ासि तिबी अमले जी खोट। अस्पतालनि जी हालत उबतड़। 700 मरीज़नि जी गुंजाइश वारी ग़ज़ा जी सभ खां वॾी अस्पताल अल-शिफ़ा में 5000 मरीज़नि जो इलाजु थियणु लॻो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां यूक्रेन जे सदर जो फ़ोन ते राब्तो। राब्ते दौरान ॿिन्ही अॻवाननि विच में ॿितरफ़नि लाॻापनि ते ख़यालनि जी ॾे वठि। ख़िते में अमुन इस्तेहकाम लाइ कोशिशुनि ते बि ॻाल्हि ॿोल। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु पोलियो खां बचाव जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। पोलियो मर्ज़ ऐं वैक्सीनेशन बाबति आगाही लाइ रैलियूं ऐं तक़रीबूं मुनक़द कयूं पियूं वञनि। पोलियो वायरस जे ख़ात्मे लाइ ॿारनि खे हिफ़ाज़ती फुड़ा पियारण ते ज़ोर ॾिनो पियो वञे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पोलियो जे ख़ात्मे जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हलंदड़ महीने दौरान सिंध में हिकु पोलियो केस जो साम्हूं अचणु मुंहिंजे लाइ इंतिहाई ॻणतीअ जी ॻाल्हि आहे। मां 5 सालनि खां घटि उमिरि जे ॿारनि जे वालिदेन खे अपील करियां थो त हू पंहिंजे ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारनि। पोलियो वर्कर्स जूं काविशूं ऐं कुर्बानियूं रायगा न वेंदियूं। उहो ॾींहुं परे नाहे जॾहिं पाकिस्तान जो नालो बि दुनिया जे पोलियो फ्री मुल्कनि में शामिल थींदो। पोलियो खां महफ़ूज़ पाकिस्तान शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो ख़्वाबु हो। इन ख़्वाब खे हक़ीक़त बणाइण लाइ PP जो सियासी आज़म पुख़्तो ऐं इरादो मज़बूत आहे। घरू वज़ारत PTI चेयरमैन खे इलेक्शन कमीशन में पेश करण खां माज़रत करे छॾी। घरू वज़ारत इस्लामाबाद पुलिस तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन जी पेशीअ खे सिक्योरिटी रिस्क करार ॾेई छॾियो। सिक्योरिटी ख़दशनि सबबि PTI चेयरमैन खे इलेक्शन कमीशन में पेश नथो करे सघिजे। घरू वज़ारत इलेक्शन कमीशन खे आगाह करे छॾियो। काबीना जी इक़्तिसादी राब्ता कमेटीअ गैस जी क़ीमतुनि में 193% ताईं इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾेई छॾी। घरेलू आपेदारनि लाइ गैस 172% ताईं महांगी। गैस जे नए अघ ते अमल 1 नवंबर खां थींदो। इकोनॉमिक कोऑर्डिनेशन कमेटी जे इजलासी पधिराई। गैस जे मीटर ते फिक्स चार्जिस 10 रुपयनि मां वधाए माहवार 400 रुपया करण जो फ़ैसिलो। माली साल 2023-24 लाइ 10 लख मैट्रिक टन कणिक परॾेह मां घुराइण जी बि मंज़ूरी ॾिनी वई।
उम्मीद है त साफ़ शफ़ाफ़ ऐं अणधुरियूं चूंडूं थींदियूं ऐं सभिनी खे लेवल प्लेइंग फील्ड मिलंदी। इन खां अॻु जो को ॿियो इदारो हुकुम ॾे इलेक्शन कमीशन खे बिना देर चूंडनि जी तारीख़ ॾियणु घुर्जे। इलेक्शन में देर चूंडूं न कराइण बराबरि आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्लामाबाद में सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जी दावत ते आइन पाकिस्तान खे 50 साल मुकम्मल थियण ते मुनक़द तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त हर सियासतदान अदलिया आॾो एहतिसाब लाइ पाण खे पेश कयो। जजनि खे सभ खां पहिरियां पाण खे एहतिसाब लाइ पेश करणु घुर्जे। चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान जल्द थी वेंदो। कुझु बि कंहिं हिकु जमायत खे लेवल प्लेइंग फील्ड नथा ॾेई सघूं। नवाज़ शरीफ़ खे को बि सियासी फ़ाइदो नाहे ॾिनो वियो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त नवाज़ शरीफ़ जे बायोमेट्रिक वारे मामले में हुकूमत को बि गैर क़ानूनी कमु नाहे कयो। नवाज़ शरीफ़ पाकिस्तानी आहे, बायोमेट्रिक संदसि हक़ आहे। गैर क़ानूनी परॾेहनि खे पाकिस्तान मां कढण लाइ पुरआज़मायूं। गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गान शहरी वापसि हलिया वञनि। चीन जो दौरो कामयाब रहियो। चीन कश्मीर मसइले ते मौक़िफ़ जी हिमायत कई। चीनी सदर सां मुलाक़ात ख़ुशगवार रही ऐं चीन सां 20 मुफ़ाहिमती यादाश्तनामनि ते सहियूं थियूं। पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर फरियाल टाकुर सां फंक्शनल लीग अॻवान ग़ुलाम रसूल सहते जी कराची में मुलाक़ात। ग़ुलाम रसूल सहते साथियुनि समेत पीपल्स पार्टी में शामिल थियण जो ऐलान करे छॾियो। पीपल्स पार्टी अॻवान काज़िम अली शाह लिक्यारी चयो आहे त जल्द वधीक अहम शख़्सियतूं बि पार्टी में शामिल थींदियूं। बलोचिस्तान जे इलाइक़े जाफराबाद में जमाली बिरादरीअ जी ॿिनि में पुराणे तकरार तां झेड़ो 2 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में परवेज़ अहमद बख़्शलाणी ऐं मीर मोहम्मद बख़्शलाणी जमाली शामिल। पुलिस मूजिबि वाक़ियो जमाली बिरादरी जी ॿिनि में पुराणे तकरार तां पेश आयो। वधीक जांच करे रहिया आहियूं। मदे जी भरिसां शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठ ईदन ब्रोही ऐं पमहर पलेजा ते धार चढ़ायूं। सर्च ऑपरेशन। औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद। शक जी बुनियाद ते 10 खां वधीक ॻोठाणा गिरफ़्तार।